सोबतुर शहर के लतीफ कॉलोनी के रवासन मसमात अहसन खातून ज़ारा शरीफ सामटे मासूम न्याणी अस्मा के साण कर शोबुदन थाने ते पहुंची दाहिंदे चयो त जवाबदार शेर उर्फ शेरू शहाणी संदस न्याणी के जबरदस्ती पांजी जगह में वठी ज्यादती करण की कोशिश कई जिनजी दहन ते पाड़े वारन पहुंची खेस बचाए वतो। हुन बुधायो त शेरू शहाणी वारन न्याणी के बचाने लाइ इंदड़ औरत मुसमात सतन चन्ने के डंडो हणी रतो रत करे छडियो। जन चवणो त मिस्किनन जी जिंदगी ज़हर करे छडी आहे। बे पासे थाने ते फरियाद करण ता शहाणी बिरादरी जे माण्हुनि विच शहर में सरेआम संदस पुट खे कयूम चन्ने के पिस्टलन जा कुंदा खणी सख्त जख्मी करे छडियो। मुतासिर दुर मुताबिक त शहाणी बिरादरी जे दहशतगर्दी जो नोटिस वठी केस दाखिल करे जवाबदारन के गिरफ्तार करे इंसाफ दिनो वने। कोस्तान बचाव कमेटी तरफा कोस्तान जमीन बासर सरमादारन बिल्डरन हवाले करण धारियन जी वालार आवाज उठारण जे ॾोह में मकामी अगवान मथा इंतकामी कार्रवाई थियण खिलाफ 18 फरवरी ते झंपीर खां ठट्टे ताईं लांग मार्च करण जो ऐलान कयो। झंपीर प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कोस्तान बचाव जे अगवान डॉक्टर लक्ष्मी पालाड़ी मोहम्मद उशप्रोही चयो त कोस्तानी पट्टे जो लखे एकड़ जमीन रोबेनो खाते जे अमलदार जी मिली भगत सां बासर सरमादन तोड़े धारियन जे हवाले कयो पियो वञे। कोस्तानी पट्टी में कायम मुख्तलिफ विंड प्रोजेक्टन में मकामी माण्हुनि खे नज़रअंदाज कयो पियो वञे। हिननि चयो त कोस्तान वासियुनि जा रस्ता लंघ बंदि करे धरती धन खे बेदख़ल करण जूं साज़िशूं कयूं पियो वञनि। मकामी माण्हुनि जे रोज़गार जे वसीलनि खे हद दाख़िलनि ॼाणाए हटाइण लाइ नोटिस जारी कया पिया वञनि जंहिं अमल ख़िलाफ़ 18 फरवरी ते झंपीर खां ठट्टे ताईं पुरअमल लांग मार्च कयो वेंदो। सिंध जे तालीम वारे वज़ीर सईद गनी चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत मनूस आहे जेका गुरबत जो मज़ाक उॾाए रही आहे। मदीना में पीपी अगवान ताज मोहम्मद मुल्ला जे घर ते संदसि घरवारी जी वफ़ात ते तस्दीद करण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे सईद गनी चयो त वफ़ाक़ी हुकूमत जे रवैयनि सबबि एहसास महरूमी पैदा थी रहियो आहे। सिंध सां मटे जी माउ वारो सलूक कयो पियो वञे। पंजाब ऐं सरहद सूबे में 5 आईजी बिना वक़्फ़े जे तब्दील थियनि था। हुन चयो त मथस समूरा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। एसएसपी रिज़वान बेगुनाह माण्हुनि खे एक्स्ट्रा क्लीन करे क़तल करण जा मथस इल्ज़ाम महिया आहिनि। हुन चयो त तालीम खातो वॾो ऐं ॾुखियो खातो आहे। ऑफिसरनि खे हाणे ऑफिसनि बदिरां फील्ड में रहणो पवंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk